नाज़रीन, मनहड़ो लॻे ॻोठ मुबारक बुरड़ो में डीसी नौशर फिरोज़ पारां माज़ूरनि में व्हील चेयर्स, नलका ऐं ॿियो इमदादी सामान विरहाइण खां पोइ माज़ूरनि जे चेहरनि ते मुर्कूं विखरी पयूं। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था ज़हैब सरवर जी हीअ रिपोर्ट। मनहड़ो जो ॻोठ मुबारक बुरड़ो में मौजूद आहियूं, जिते डीसी नौशर फिरोज़ जी आमद थी आहे ऐं माज़ूरनि में ख़ुशीअ जी लहर आहे। अचो त माज़ूरनि जा वीचार ॿुधो। जीअं त असांखे इहा इंफॉर्मेशन मिली त इन जेको मुबारक बुरड़े में कुझु जेके माण्हू आहिनि काफ़ी अपाहिज आहिनि। उन महिल ई मां ज़ाहिद राजभर खे यूसी सेक्रेटरी आहे नओं रिसेंटली हिते पोस्टेड थियो आहे, हाणे 20-25 ॾींहं थिया आहिनि। उनखे मां इहो टास्क ॾिनो ऐं विज़िट करे आयो ऐं हुन मुंहिंजी मूंखे इंफॉर्म कयो त साईं वाक़ई हुते 25 खां 30 माण्हू जेके आहिनि के 20 साल जी उमिरि आहे, के 10 साल जी उमिरि आहे, के 5 साल जी उमिरि आहे, पर अपाहिज आहिनि। जीअं तव्हां हाणे ई जॉइन कयो आहे 2 ॾींहंनि में, जीअं जॉइन कयो त सोशल मीडिया ते हले पियो त असांजे यूसी यूनियन कौंसिल रुंडकी में मुबारक विलेज आहे जंहिंमें अपाहिज माण्हू आहिनि 30 खां 35। उहा ख़बर असांखे डीसी साहिब बि शेयर कई त बाबा विज़िट कयो ऐं उन ते मां विज़िट कयो। पोइ विज़िट करे आयुमि ऐं ॾिठुमि त वॾे चङनि माण्हू हुया, माज़ूर माण्हू आहिनि, 30 खां 35 माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ एज जा माण्हू आहिनि, नंढे ॿार बि आहिनि, 18 साल जा बि आहिनि, 22 साल ताईं बि आहिनि उन्हनि जा। उहा मां सिर्फ़ु पंहिंजे हेडमास्टर खे इहा ॻाल्हि शेयर कई, माना मूंखे हुकुम कयो त हिननि जे लाइ छा माना करणु खपे। ॿुधाए हुननि जे लाइ व्हील चेयर्स जेको अरेंज करणो पवंदो, व्हील चेयर्स अरेंज कयोसीं ऐं डीसी साहिब खां टाइम वरितो। डीसी साहिब जन पाण आया हुते पंहिंजे हथनि सां उहे शयूं प्रोवाइड कयूं ऐं हुते डीसी साहिब उन्हनि माण्हुनि जे लाइ ॿिया बि पैकेज ॾिना आहिनि, जेके पढ़ियल लिखियल आहिनि जॉब जे लाइ पैकेज ॾिना आहिनि ऐं जेकर लेडीस आहिनि त उन्हनि जे लाइ सिलाई सेविंग मशीन जे लाइ बि माना कया आहिनि ऐं इनशाला उहो कम बि जल्दी मथे हफ़्ते में कयो वेंदो। असां डीसीओ साहिब नौशर जा तमामु थोराइता आहियूं ऐं यूसी रुंडकी जो सेक्रेटरी ज़ाहिद राजभर साहिब आहे जिन तमामु थोराइता आहियूं। ज़ोएब बुरड़ो साहिब जा बि असां थोराइता आहियूं, जंहिंजी महिनत सां रंग लथो आहे ॻोठ मुबारक बुरड़े में। जेके असांजा माज़ूर ॿाहिरि आहे नंढड़ा हींअर ताईं का बि शइ न मिली ऐं असां हिन जे रंग लथो आहे, महिनत लथो आहे ज़ोएब बाबा बुरड़े साहिब जी, जंहिं हिते अची ॻोठ मुबारक बुरड़ो में 12 व्हील चेयर, 8 नलका जे ॾिना आहिनि माज़ूरनि खे ऐं 5 नौकिरी जो ऐलान बि करे विया आहिनि। ऐं उन खां पोइ फतेह फ़कीर जेका मकान आहे, जेका दरगाह जे अच वञ बि थी, उनजे लाइ बि मोड़ी जो ऐलान करे विया आहिनि। त असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं। अहिड़ा असांखे ऑफिसर खपनि। वधि में वधि हींअर डीसी साहिब ऐं ज़ोएब बुरड़ो साहिबु, ज़ाहिद राजभर साहिबु, उन्हनि वधीक तमामु ग़रीबनि लाइ, माज़ूरनि लाइ कोटाउनि जो सिस्टम, नौकिरियुनि जो सिस्टम या माज़ूरनि खे नलका ॾियणु तमामु हेतिरनि सालनि खां वठी पीपल्स पार्टी जे दौरु हलंदो रहियो आहे। कॾहिं बि असांजे ॻोठ में का मालिकी न थी आहे। तमामु ज़ोएब बुरड़े जा असां थोराइता आहियूं। जीअं त असांजे ॻोठ नंढड़ो मुबारक खान बुरड़ो आहे, जंहिंमें डीसी साहिबु आयो, उन्हनि जी महिरबानी आहे जो असांजे ॻोठ में लड़ी आयो। असांजे नंढड़े ॻोठ में जेके व्हील चेयरूं नंढड़नि माज़ूरनि खे ॾिनियूं वयूं ऐं जेके नलका माज़ूरनि जे लाइ विरहाया विया ऐं डीसी साहिबु असांखे इन्हनि माज़ूरनि जे लाइ ड्यूटियुनि जो बि चयो आहे। नौशर फिरोज़ जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं, जिन असांजे ॻोठ मुबारक बुरड़ो में अची माज़ूरनि खे व्हील चेयर ॾिनियूं ऐं उन्हनि खे नौकिरी जो ऐलान कयो आहे। मुबारक बुरड़े जे ॻोठ में अची असां उन जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं उन असांखे व्हील चेयरूं नलका विरहाया आहिनि असांजे हिन ॻोठ में ग़रीबाणे। मां ऐं भेण श्री माज़ूर आहे, मां पाण माज़ूर आहियां। असां नंढड़े ॻोठ मुबारक बुरड़ो में आयो डीसी साहिबु असांजी मदद कई। शुक्रगुज़ार आहियूं जो मुबारक बुरड़ो ॻोठ में अची हिन माज़ूरनि जी परगोर कई आहे। हिन महिल ताईं अॼु ॾींहं ताईं कुझु बि हिननि खे न मिलियो आहे।